सिंध जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। मूंखे उमेद आहे तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करे चुका हूंदा, पर जेकॾहिं जिन दोस्तनि अञा सूदो न कयो आहे उहे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, मुंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स खे फॉलो कनि, जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल हीअ जारी रहे। हिन वक़्तु सिंध में जेका सूरत हाल आहे उहा अलार्मिंग सूरत हाल आहे, इंतिहाई ख़तरनाक ख़ौफ़। सिंधी क़ौम हिन खिते में पंहिंजे वजूद जी जंग विड़ी रही आहे। हाणे सिंधी क़ौम जी सुञाणप जो वॾो वसीलो ज़रियो उन जी ॿोली आहे। हाणे ॿोली जेका आहे उन रस्ते ई हीअ क़ौम दुनिया अंदरि पंहिंजी सुञाणप बरक़रार रखे वेठी आहे, पर हुक्मरान सिंधी ॿोलीअ जो ख़ात्मो चाहिनि था। सिंधी क़ौम ते अहिड़ो वार करणु चाहिनि था जीअं न रहे बांस न वॼे बांसुरी। इहो आहे सिंधी ॿोलीअ जो ख़ात्मो। जीअं न रहे सिंधी ॿोली ऐं न उन बुनियाद ते सिंधी माण्हू पंहिंजी सुञाणप कराए सघनि या हिन धरतीअ ते पंहिंजी दावेदारी दाख़िल करे सघनि। इन करे पाकिस्तान ठहण खां पोइ सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करे उन जे मथां धारी ॿोली मढ़ण लाइ नह चोटी जो ज़ोर लॻायो वियो आहे। जॾहिं लियाक़त अली ख़ान वज़ीर आज़म थियो त हुन हज़ारनि जे तइदाद में सिंधी मीडियम स्कूल ख़तमु कराए छॾिया। सिंध में कराची मंझां अमली तौर ते सिंधी ॿोलीअ खे हुन निकाली ॾेई छॾी। उन बैदि वरी जॾहिं अयूब खान जा तइलीमी सुधारा था थियनि त हुन सिंधी फाइनल ख़तमु कराए छॾी। 1972 वारो लिसानी बिल जेको हो, इहे अहिड़ा अमल हुया जिन रस्ते सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जी वाज़े हिकमत अमली असांजे साम्हूं अचे थी। हुक्मराननि जी हिकमत अमली आहे। सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे वतन में ॿिए दर्जे जी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो आहे। इन खे सिंध जी क़ौमी ऐं वाहिद सरकारी अकेली सरकारी ज़बान बणाइण बदिरां उन मथां उर्दूअ खे मढ़े ऐं इन ई सिंध जी ॿी ॿोली करार ॾेई अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे जो सिंधी ॿोली ॾींहों ॾींहुं अमल जे मैदान मां धिकबी सोढ़ी थींदी थी वञे। हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ खे ख़तमु कनि ऐं आहिस्ते आहिस्ते उन जी जाइ ते उर्दूअ खे आणण लाइ मरहलेवार कमु थी रहियो आहे। मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में सिंधी मीडियम स्कूल बंदि करे या उन्हनि खे उर्दू मीडियम में कन्वर्ट कयो पियो वञे। सिंधी ॿोली जे किताबनि रिसालनि अख़बारनि जो मार्केट सोढ़ो कयो आहे। हाणे इन रस्ते हू असांजी सुञाणप ख़तमु करणु घुरनि था, पर सिंधी माण्हू पंहिंजी ॿोली खे बचाइण लाइ पंहिंजे लेखे जदोजहद जे मैदान में। इनफरादी तौर ते हुक्मरान जी का सपोर्ट न हुजण बावजूदि हू पंहिंजी ॿोलीअ लाइ मैदान अमल में। अवां जी वॾी वॾी महिरबानी।